हाँ हो मियाँ शाला सिंधड़ी आबाद हुजन जिए शाह जिए लतीफ हो पर चल शाल पवार ढोल्या मारू मूसा पर चल शाल पवार परचन शाल पवार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार ओ परचन शाल पवाल ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार मुँह मुँह रागियों मुँह मुँह रागियों मंदियों मियाँ मुँह मुँह रागियों मंदियों मियाँ आहन सेण से तार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हाँ दुनिया बड़ी बावरी है पत्थर पूजे जाए घर की चक्की ना पूजे जिसका पीसा हर कोई खाए अदियों शाह लतीफ चवे मियाँ अदियों शाह लतीफ चवे मियाँ लालू लाल लतीफ चवे मियाँ 70 रख से तार ढोला मारियो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोल्या मारा जिए लती।
Very nice. Hello, assalamu alaikum. Good evening and welcome to रंगन भरी शाम. With me किरण मीर. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीक ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? बिल्कुलु जीअं स्टार्ट ही असांजी शाह अब्दुल लतीफ़ साहब जे नाले सां थी ऐं हिकिड़ो ज़बरदस्त कलाम असांखे शोभी भाई ॿुधायो त चवंदा आहिनि न त रूह खिली पवंदो आहे. ऐं अॼु जीअं त तव्हांखे ख़बर आहे त 21 ऐं 22 सेप्टेम्बर ते शाह साहब जो उर्स हूंदो आहे. टुडे इज़ अ लास्ट डे. ऐं शाह साहब जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त माशाअल्लाह सां उन्हनि जी शान में मां छा ॻाल्हायां. मां नथी सम्झां त मुंहिंजी एतिरी औकात हूंदी, पर वॾा नाला आहिनि ऐं उन्हनि जी पोएट्री, उन्हनि जी शख़्सियत, उन्हनि जो अंदाज़ अॼु बि ज़हननि ते तारी आहे इंसाननि जे. ज़ाहिर आहे उहो वक़्तु, उहो टाइम, उहो दौर ॿियो हुयो. असां त सिर्फ़ु किताबनि में पढ़ियो आहे, असां सिर्फ़ु ॿुधो आहे, पर शायदि जिन जिन उन्हनि खे ॾिठो हूंदो ऐं जंहिं जंहिं बि उन्हनि जी तारीफ़ में हिकु हिकु लफ़्ज़ बि लिखियो आहे त उहो हर इंसान जे दिलो दिमाग़ ते तारी आहे. ॾाढा सुठा इंसान, प्यार कंदड़ इंसान, छा त उन्हनि जी शख़्सियत हुई, इन में को शक कोन्हे. उन्हनि जे हवाले सां अॼु जे ॾींहं ते डिफरेंट प्लेटफॉर्म तां मेला तयारु कया वेंदा आहिनि. उन में मच कचेरी बि हूंदी आहे ऐं शाह साहब जी पोइट्री जे हवाले सां ॻाल्हायो वेंदो आहे, उन्हनि जी शख़्सियत ते ॻाल्हायो वेंदो आहे, खोड़ सारी शयुनि जे हवाले सां ॿुधायो वेंदो आहे. पर असांजी बदकिस्मती इहा आहे त लास्ट ईयर बि कोविड जे करे इहे सिलसिला न थी सघिया. हिन साल बि इहे सिलसिला न थी सघिया आहिनि. अलाह साईं खां दुआ आहे त जल्द खां जल्द हालात बहितर थियनि त इहे जेके शयूं आहिनि, असांजी सिंध जो जेको कल्चर आहे, इनखे वरी सां असां पंहिंजे नाज़रीन जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ, ॿुधंदड़नि लाइ पेश करे सघूं. शोभी भाई बि हिते मौजूदु आहिनि. मां उन्हनि खे वेलकम करणु चाहींदमि. अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? अस्सलाम वालेकुम. और तमाम मुहिब वतन को सबसे पहले शाह साहब का उर्स मुबारक, बहुत मुबारक. आपको भी बहुत बहुत मुबारक. इसमें कोई मुज़ाहिका नहीं है कि शाह साहब की जो शख्सियत है, जो उनकी करामात हैं, बिल्कुल मेरी कोई औकात नहीं है कि हम उनके लिए बयान कर सकें. वही बात है ना. अच्छा, आप बताइए कैसी हैं? ठीक है, मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ, अल्लाह का शुक्र है, अल्हम्दुलिल्लाह. आपने मेरा फेवरेट कलर पहना हुआ है. अच्छा, और आपने मेरा फेवरेट कलर पहना है ब्लैक, क्योंकि ब्लैक मुझे बहुत पसंद है. परसों ही पहना था, तो आज मैंने सोचा कि आज नहीं पहनती मैं. आज मैं भी आपके साथ बिल्कुल पहना हुआ था परसों, लेकिन आज मैंने बिलखुसूस इसलिए पहना है कि शाह साहब की जो हिस्ट्री है उसमें उनके पसंदीदा कलरों में ब्लैक है. ब्लैक कलर है. हाँ जी, सही बात है. तो नहीं, ब्लैक तो खैर मेरा खुद का भी बहुत फेवरेट है, दिल तो था, लेकिन मैंने कहा आज थोड़ा सा डिफरेंट होना चाहिए. व्यूअर्स, अॼु ॿिए मतिलबु अॼु टॉपिक बि मां इहो ई रखणु चाहींदमि. ऐं कुझु कल्ह हिकिड़ी शइ थी जेको उमेदु आहे, सोशल नेटवर्क ॾाढो पावरफुल थी चुको आहे हींअर. हर कंहिंजे हथ में मोबाइल फ़ोन्स आहिनि त ज़ाहिर आहे हर कंहिंखे न्यूज़ सेकेंड्स में पहुचंदी आहे. न्यूज़ इहा हुई त तव्हांखे बि ख़बर आहे त 22 सालनि जो नौजवान छोकिरो, 22 साल का उमिरि कोन्हे का, ऐं बाइक ते हुयो, जेको स्पीड में हुयो या विलिंग पियो करे, ख़ुदा खे ख़बर छा पिए कयईं. उनजो रोड एक्सीडेंट थियो ऐं उन रोड एक्सीडेंट जे करे उनखे काफ़ी इंजरीज़ थियूं. अल्लाह साईं माफ़ करे. कराची जा 4 वॾा हॉस्पिटल्स जिथे हुनखे खणी विया, पर 4 हॉस्पिटल्स उन्हनि खे रिफ्यूज़ करे छॾियो ट्रीटमेंट ॾियण खां. उनखां पोइ मूंखे नाहे ख़बर त हू बचो या हुनजी डेथ थी वई. पर मां इहो थी सोचां त हुनजी फैमिली ते छा गुज़रंदी हूंदी, हुनजी माउ ते छा गुज़रंदी हूंदी, हुनजे पीउ ते छा गुज़रंदी हूंदी. 22 साल खां उमिरि कोन्हे. उन वक़्तु बि छोकिरो हुजे चाहे छोकिरी हुजे, उनजी अखियूं बंदि आहिनि. हू नंढड़ो ॿारु आहे. मुंहिंजे ख़्याल सां त छोकिरो या छोकिरी जेकॾहिं मैच्योर थिए थो त उहो पंहिंजे 25 खां पोइ मैच्योर थिए थो, 26 सालनि खां पोइ मैच्योर थिए थो. शायदि तव्हां 30s में अची वधीक तव्हां मैच्योर थियो था. जेकॾहिं तव्हां चओ था त तव्हां 20s में आहियो, पंहिंजे अर्ली 20s में आहियो या टीन एज में आहियो, यू आर जस्ट अ किड, यू आर नॉट अ मैच्योर पर्सन. त बराए महिरबानी तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं बाइक्स वठी था ॾियो, ख़ुदारा उन्हनि ते नज़र रखो. ऐं स्पेशली ॿार जेके आहिनि माउ पीउ खां लिकी करे
तेज़ स्पीड में बाइक्स हलाईंदा आहिनि, रेसिंग कंदा आहिनि। ऐं हिते कराची जो हिकिड़ो ट्रेंड आहे, वीकेंड्स ते दो दरिया वारे पासे हालत हूंदी आहे, नंढड़ा नंढड़ा छोकिरा मां ॾिसंदी आहियां, उहे उन पासे जेको आहे रेसिंग कंदा आहिनि, विलियूं हणंदा आहिनि। ऐं छोकिरियूं बि अॼुकल्ह मां ॾिसां थी त बाइक हलाइनि थियूं। सुठी ॻाल्हि आहे, बाइक हलाइण में को हर्ज कोन्हे, पर तव्हांजी पंहिंजी हिफ़ाज़त उन में आहे, तव्हांजो पंहिंजो तहफ़ुज़ उन में आहे, त तव्हां पंहिंजो तहफ़ुज़ कीअं था कयो, तव्हां अॻिले जो तहफ़ुज़ कीअं था कयो। तव्हां त पंहिंजी मस्ती में हलिया था वञो, पोयां सफ़रु केरु थो करे, तव्हांजी फैमिली सफ़रु थी करे, तव्हांजी माउ सफ़रु थी करे, तव्हांजो पीउ, तव्हांजो भाउ भेण, इहो कंहिंखे फ़र्क़ु कोन पवंदो, तव्हांजे घर भातियुनि खे फ़र्क़ु पवंदो। अॼु मुंहिंजो टॉपिक इहो ई आहे त तव्हांजे घर में जेके ॿार आहिनि, जेकॾहिं ज़िद करे उन्हनि बाइक वरिती बि आहे हिन नंढी उमिरि में, त तव्हां उन्हनि ते कीअं नज़रसानी कंदा आहियो, कीअं तव्हां उन्हनि खे कंट्रोल कयो था, ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हां उन्हनि खे जेको आहे इन्हनि सभिनि शयुनि खां ॿाहिरि कढो था। ज़ाहिर आहे ॿारु हिकिड़ो दफ़ो न सम्झंदो आहे, उनखे बार बार हुनखे सम्झाइणो पवंदो आहे। लिकी करे विलियूं हणी ईंदा आहिनि, पाड़े वारा ॿुधाईंदा आहिनि, या कॾहिं कोई अची ॿुधाईंदो आहे त तव्हांजो ॿारु जेको आहे ॿाहिरि तेज़ स्पीड में बाइक पियो हलाए, या तव्हांजो ॿारु जेको आहे असां ॾिठोसीं त उते विलियूं पियो हणे, माउ पीउ खे त ख़बर कोन पवंदी आहे त ॿार हुननि जा ॿाहिरि वञी छा था कनि पिया, दोस्तनि सां हलिया था वञनि, कहिड़ी ख़बर। त मुंहिंजो अॼु जो टॉपिक बि इहो ई आहे, असांखे कॉल करे ॿुधायो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे बाइक्स खां कीअं रोकींदा आहियो, ऐं जेकॾहिं उन्हनि खे बाइक्स वठी ॾिनियूं आहिनि त उन्हनि ते नज़र कीअं रखंदा आहियो, कंट्रोल कीअं कंदा आहियो। मां इहा ई ॻाल्हि शोभी भाई का भी पूछना चाहींदमि। शोभी भाई, आजकल के बच्चे आप देख रहे हैं, और ये अभी आपने वाक़या बताया, ऐसे वाक़यात पहले भी हो चुके हैं सालों से, जब से ये राइडिंग शुरू हुई है हमारे मुल्क में। सबसे पहली बात तो ये है कि मैं तमाम तर देखने वालों से ये कहूँगा कि देखिए, हमारे यहाँ रेसिंग ट्रैक्स तो है नहीं। हाँ। तो जो हमारे रोड्स हैं वो एक जैसे आवाम के लिए या हमारी सहूलत के लिए बने हुए, उसमें जंप्स कहाँ हैं कहाँ नहीं है हमें बिल्कुल अंदाज़ा नहीं है। तो आप एहतियात से बाइक चलाएं ताकि वो आपको नुकसान ना हो। और देखें हमारे पास वो रोड्स नहीं है, वो है ही नहीं वो है ही नहीं, क्योंकि वो तो बाकायदा बनाए जाते हैं रेस बिल्कुल के लिए। और जो बाइक्स हमारे पास जो हैवी बाइक्स हो गई या दूसरी बाइक्स हो गई, वो हमारे मुल्क के लिए, हमारे पाकिस्तान के लिए वो चीज़ बनी ही नहीं है। वो उसके लिए रोड्स भी वैसे चाहिए और आपको ट्रैक्स भी वैसे चाहिए। बहरहाल असां सां कॉल भी आए, ॾिसूं था केरा शो जी फर्स्ट कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, आप ही कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, केरु पियो ॻाल्हाए? अभी मां आमना थी ॻाल्हायां। जी आमना, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? जी जी मां बिल्कुल ठीक आहियां, तव्हां ॿुधायो? बिल्कुल ठीक ठाक। जी आमना, अॼु तव्हांजे घर में कहिड़ी डिश पची आहे, पहिरियों त इहो ॿुधायो। जी, तव्हांजे घर में अॼु कहिड़ी डिश पची आहे, इहो ॿुधायो। अॼु असां पुलाव ठाहियो। वाओ, पुलाव छाजो, पटाटे जो या चिकन जो? न न, मुर्गी में। मुर्गी में ठाहियो हुयो, ज़बरदस्त। पोइ कॾहिं था खारायो मूंखे ऐं शोभी भाई खे? जी, मूंखे ऐं शोभी भाई खे पुलाव कॾहिं था खारायो? अभी तव्हां जॾहिं अचो। पक न? जी जी, इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, आमना तव्हांजा भाउ भेण घणा आहिनि? मुंहिंजो 7 सिस्टर आहिनि ऐं 6 भाउ आहिनि। भाउ नंढा आहिनि वॾा आहिनि? न न, नंढा नंढा आहिनि। बाइक जेतिरा त न हूंदा, बाइक त न हलाईंदा हूंदा? जी जी, बाइक त न हलाईंदा हूंदा, मोटरसाइकिल? न न, अञा नंढा आहिनि सफ़ा? जी जी, अभी 3 साल में 3 जो आहे, 5 साल। ओके ओके ओके, न त इलाही टाइनी सा आहिनि, नंढड़ा सा आहिनि। हलो, अल्लाह साईं पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। जी आमना, छा ॿुधाईंदव? अॼु मां हज़रत लतीफ़ बिदा की वाइफ ॾींदमि। माशाअल्लाह, ॿुधायो। हो आ जाने कोट में लिखे कैसलो आऊं बंदियाणी बंद में मुंहिंजा मारू रहा पो हेफ़ती के हो वतन जी विसारियो जी लतीफ़
माशाल्लाह हो परिजन शाल पवार ढोला मारू परिजन शाल पवार परिजन शाल पवार ढोला मारू परिजन शाल पवार ओ परिजन शाल ला परिजन शाल पवार ढोला मारू परिजन शाल पवार परिजन शाल पवार ढोला मारू परिजन शाल पवार माशाल्लाह माशाल्लाह वेरी नाइस आमना पंहिंजो ख्याल रखजो थैंक यू फॉर कॉलिंग अल्लाह हाफिज जी व्यूअर्स नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक सो डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स वी हर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु कॉलर आहिनि हफ्सा ख़ान वहाण खां हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अदी जी अति ख़ुशि आहियूं तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक जी भेण छा चवणु चाहींदव भेण चवणु चाहींदासीं असांखे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो वणंदो आहे असां साईं ॾिसंदा आहियूं महिरबानी जुमे खां वठी मां ट्राई पई कयां ॻाल्हि तव्हां पर ॻाल्हि मिले न पई हा अदी हा अॼु ॻाल्हि मिली आहे हा सही था चओ न असल में कॉल्स बिज़ी रहंदियूं आहिनि न हिनजे करे हर कोई फोन कंदो आहे त हिनजे करे तव्हांखे लाइन न मिलंदी हूंदी ॿियो तव्हां ठीकु आहियो बिज़ी था अचनि जी तव्हां ठीकु आहियो तबियत सही आहे जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जा करम आहिनि माशाल्लाह माशाल्लाह मौसम कीअं आहे हितां जो मौसम हा मौसम गर्मी आहे हिते ॾाढी। गर्मी आहे बारिश न पई आहे हिते न न असां बारिश न थी आहे असां नौशहरे खां पिया ॻाल्हायूं हिते का बारिश न थी आहे अच्छा अच्छा सही तव्हां छा कंदा आहियो मां हाँ। सिलाई कंदी आहियां हेयर मशीन में वेठी आहियां अच्छा अच्छा माशाल्लाह छा मतलब कपड़ा कंहिंजा सिबंदा आहियो अधनि जा या अधनि जा कपड़ा सिबंदा आहियो जी लेडीज़ बि सिबंदा आहियूं ऐं मर्दाना बि सिबंदा आहियूं अच्छा अच्छा सही 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 ठीकु आहे पोइ अदी असां अॼु जेको टॉपिक रखियो आहे मोटरसाइकिल ते पोइ तव्हांजे घर में मोटरसाइकिल आहे ॿार हलाईंदा आहिनि जी माशाल्लाह मोटरसाइकिल आहे मुंहिंजा नंढड़ा आहिनि माशाल्लाह जान आहिनि हलाईंदा आहिनि ऐं तव्हांजी ॻाल्हि मां ॼण थियसि मुतफ़िक़ थियमि तव्हां जेका ॻाल्हि कई आहे सही आहे हा हा त ख़्यालु रखंदा आहियो त ॿार रखणु घुरिजे हा ॿारनि ते ख़्यालु रखंदा आहियो त ॿार जेको आहे फज़ूल जेको आहे तेज़ स्पीड में न हलाइनि जी जी हलो सुठी ॻाल्हि आहे हा ख़्यालु रखंदा आहियूं हलो सुठी ॻाल्हि आहे ॿियो कुझु चवणु चाहींदव मां तव्हांखे नात ॿुधाईंदसि ॿुधायो ॿुधायो जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह आका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हो पियो थो बेड़ो असांजो तरे सोना सरदार तुंहिंजे करे मुंहिंजा महबूब तुंहिंजे करे पियो थो बेड़ो असांजो तरे सोना सरदार तुंहिंजे करे मुंहिंजा महबूब तुंहिंजे करे माशाल्लाह सुभान अल्लाह थैंक यू अदी पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी व्यूअर्स त तव्हां असांखे कॉल्स कयो कॉल्स करे जेको आहे असां सां ॻाल्हाए सघो था ऐं ॿुधाए सघो था त तव्हांजे घर में अॼु कहिड़ी डिश पची आहे इहो बि ॿुधाए सघो था मूंखे ऐं जीअं त असां पंहिंजो टॉपिक रखियो आहे बाइक जे हवाले सां त मां इहो ई चवणु चाहींदसि वरी त पंहिंजे ॿारनि ते नज़र ज़रूरु रखंदा कयो ऐं जेकॾहिं बाइक खणी वञनि था त पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खां पुछो त भई तव्हांखे जेकॾहिं बाइक जी हाणे ज़रूरत पई आहे तव्हां वञो था ॿाहिरि त कहिड़े कम सां वञो था ऐं उहो ई कमु करे वापसि अचनि त वधीक सुठो आहे जेका ॿार वेंदा आहिनि दोस्तनि सां हेॾां होॾां मस्तियूं कंदा आहिनि त इन्हनि ते थोरो ध्यानु रखंदा कयो ख़ुदा न ख़ास्ता को हादसो थिए परेशानी थिए त इहा बि हिकिड़ी ग़लति ॻाल्हि थी वेंदी आहे असां सां कॉल बि आहे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भा केर पे ॻाल्हाए? मोहम्मद बख्श कंदकोट खां। जी जी भा कीअं आहियो? ठीकु आहियो? खैर अदी करन तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। भा मौसम कीअं आहे कंदकोट जो? कंदकोट में कल्ह खां वरी मौसम जुड़ाई लॻी पई आहे, मौसम सही आहे। वाह वाह माशाअल्लाह, हेॾे मोकिले छॾियो, कराची में ज़रूरत आहे। हा हिते असां वटि इलाही गर्मी हुई, कल्ह खां वठी मौसम थोरो जुड़ाई थी वियो आहे, हाणे मौसम सही आहे, गर्मी एतिरी न आहे। सही सही, हलो सुठी ॻाल्हि आहे। इन पासे त मुंहिंजे ख़्याल में सर्दी बि जल्दी पवंदी आहे। सर्दी बि असां वटि बसि पहिरीं खां सर्दी पवंदी इंशाल्लाह। इंशाल्लाह इंशाल्लाह। बसि असां कराची वारा जेको आहे न तरसंदा आहियूं त बसि हाणे दिसंबर गुज़रे, 15 गुज़रे दिसंबर जी, त असां वटि हिते सर्दी पए। सही 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 जी भाउ, टॉपिक जे हवाले सां छा चवणु चाहींदव? तव्हां टॉपिक जे हवाले सां ॻाल्हि कयो पिया न? जी जी। हा जी जी। त छा चवणु चाहींदव भाउ? त बाक़ी नंढनि ॿारनि खे बाइक न ॾियणु घुरिजे। सही। जो अॼुकल्ह जा नौजवान जेके इलाही व्हीलिंग कंदा आहिनि ऐं तेज़ रफ़्तारी सां बाइकूं हलाईंदा आहिनि। सही। मुंहिंजा बि 3 नंढा आहिनि माशाल्लाह, माशाल्लाह जवान आहिनि, पर उन्हनि खे बाइक ॾींदो आहियां, पर उन खां प्रॉमिस वठी पोइ ॾींदो आहियां। सही। त तेज़ न हलाईंदो, स्पीड न हलाईंदो। सही। ऐं जॾहिं अगरि तव्हां खां बग़ैर पुछे खणी वञनि ऐं तव्हांखे ख़बर पए त तव्हांजे ॿारनि व्हीलिंग कई आहे या ओवर स्पीडिंग कई आहे, पोइ छा कंदा आहियो? न न, मुंहिंजी बाइक मूंखां पुछे बग़ैर न खणी वेंदा आहिनि। अच्छा हलो, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। जी जी हा माशाल्लाह, इहा सुठी ॻाल्हि आहे। ॿारनि ते बि ट्रस्ट हुजणु खपे, ईअं बि न आहे त ॿारनि ते ट्रस्ट बि न हुजणु खपे, हिकिड़ो भरोसो बि ज़रूरी आहे। सही सही। जी भाउ, ॿियो कुझु चवणु चाहींदव? बस दुआनि में याद, अल्लाह खुश करे, अल्लाह तव्हांजे प्रोग्राम खे अञा आबाद दे, तरक्की दे। आमीन सुम आमीन। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु भाउ सुठी ॻाल्हि कई त हुननि जा जेके नंढड़ा ॿार आहिनि, नंढड़ा माशाल्लाह जवान आहिनि, पर उन्हनि खां बग़ैर पुछे बाइक न खणंदा आहिनि ऐं उन्हनि खे प्रॉमिस करे ॾींदा आहिनि। ॿार ते एतबार बि करणु खपे। जेकॾहिं तव्हां ॿार खे चओ था त भई तव्हांखे हीउ कमु नाहे करिणो, त तव्हांखे पाण खे बि ट्रस्ट हुजणु खपे त तव्हांजो ॿारु तव्हांजी ॻाल्हि मञींदो। इहा तरबियत जे मथां बि ॻाल्हि अची वेंदी आहे। ऐं इन में छा थींदो आहे त पेरेंट्स, जेके पेरेंट्स हूंदा आहिनि, हिकिड़ो त सेंसिटिव ॾाढा हूंदा आहिनि औलाद जे मामले में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर माउ पीउ सेंसिटिव थिए थो। ऐं तरबियत इन करे थी मां हिते चवां, छो त ॻाल्हि मञणु उहा तरबियत में शामिलु थिए थी, ऐं ॻाल्हि न मञण बि तरबियत न। इहो न चवंदसि त उहा तरबियत न आहे। ॿारु ज़िदी बि थींदो आहे ऐं उनजी कुझु वजूहात हूंदियूं आहिनि त ॿारु ज़िदी छाजे लाइ आहे, उहो कहिड़ी वजह सां ज़िदी थिए थो ऐं छो थिए थो। त इहे जेके शयूं हूंदियूं आहिनि, इन्हनि सभिनि शयुनि खे तव्हांखे पाण खे मैनेज करिणो आहे। ॿार खां प्रॉमिस वठो, ॿार ते एतबार कयो। ऐं असांजो टॉपिक बि इहो ई आहे, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु कॉलर बि आहिनि। गुलरेज़ जान जो भाउ आहिनि, लाड़काणे खां कॉल। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्लाह तां जो शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां बि ख़ुशि हुजो, आबाद हुजो। आमीन आमीन। जी भाउ, छा चवणु चाहींदो टॉपिक जे हवाले सां? जी आदि जेको बाइक वठी ॾियनि था उन्हनि खे, नंढी उमिरि वारनि खे, त बराबरि बाइक त हलाइण त घुरिजनि, लेकिन तमामु घणो एहतियात सां। सही। असां पाण ॾिठो आहे त वन व्हीलिंग इलाही थींदियूं आहिनि, उन खां पोइ इलाही नुक़सान थींदा आहिनि, एक्सीडेंट वग़ैरह थी वेंदा जी जी आहिनि। जी सही भाउ, पर ॾिसो था न उन में केतिरो नुक़सान फैमिली खे ई सफ़र करिणो थो पए। ॿारनि खे त को फ़र्क़ु कोन थो पए, त पंहिंजी मस्ती में मस्तु हूंदा आहिनि। बिल्कुलु, अभी ॿार त एक्सीडेंट करे ईंदा आहिनि, वञी लॻंदा आहिनि कि उन्हनि खे पाण खे नुक़सानु ईंदो आहे। जी जी अलाह जी न करे रस्ते सां कोई फैमिली वञे थी, उन्हनि खे वञी उन्हनि जे बिल्कुलु मुतासिर थींदा आहिनि, उन्हनि खे धक लॻंदा आहिनि, ॾाढो सही। बुरो थींदो आहे। जी जी ऐं जी हिन में एहतियात करणु घुरिजे। बिल्कुलु सही था चओ। ऐं अॼुकल्ह जी जेका नौजवान नस्ल आहे, जेका असांजी यूथ आहे, माशाल्लाह सां अल्लाह साईं उन्हनि खे बसि चवां थी त हिदायत ॾिए ऐं बसि थोरो एहतियात कनि, छो त हुननि जे पोयां हुननि जी फैमिली बि आहे, उन्हनि जो ई थोरो सोचनि। जी भाउ, छा ॿुधाईंदव तव्हां? तव्हां छा ॿुधाईंदव अॼु असांखे? हा, दिल लतीफ़ सरकार बेटा जो उर्स मुबारक बि हले पियो, दोने साल जी जी हिकिड़ो गानो यादि कयो आहे। सही, ॿुधायो। बेटे जा भिटाई वो भिटते वसई, नूर मुझो तो पुजायो, ओ मुझो तो पुजायो, दिल जो उमेदो, ओ मुझो तो
पुजायो मन जो मुरादो भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुझो तो पुजायो। माशाल्लाह। जी अभी ठीक है बा, ठीक है, थैंक यू सो मच। पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी व्यूवर्स, असां टॉपिक जे हवाले सां बि ॻाल्हाए रहिया आहियूं। असांखे जल्दी जल्दी सां कॉल कयो। मंडे टू फ्राइडे 4 खां 6 असां गॾु हूंदा आहियूं। ऐं मां हाणे चाहींदसि त शोभी भाई असांखे कोई ज़बरदस्त कलाम ॿुधाए। गुलरेज चांडियों ने इतना खूबसूरत मुझे भी, मैं ये चाह रहा था पढ़ना जी जी तो, लेकिन इन्होंने इतना अच्छा सुनाया। जी अब मैं एक आपदा बाजी आपदा परवीन जी की बहुत खूबसूरत चीज़। ढावे मंदर ढावे मस्जिद ढावे कोई अमारत पर कदी प्यार बरात पर कदी प्यार करण वाला दिल ना तोड़ी। पढ़ पढ़ा पढ़ आलम हो या अपने आप नुअड़े आई नहीं। पढ़ पढ़ा पढ़ आलम हो या अपने आप मन अपने आप नुअड़े आई नहीं। जो जर मांगो तो बेज़र हूँ, जो सर मांगो तो हाजिर हूँ। मुख मोड़ूं तो काफर हूँ। मैं जानूं मेरा खुदा जाने। अरे लोगों अरे लोगों तुम्हारा क्या, अरे लोगों तुम्हारा क्या, मैं जानूं मेरा खुदा जाने। मैं जानूं मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या, मैं जानूं मेरा खुदा जाने। हाँ मैं जानूं मेरा खुदा जाने। चढ़ा मंसूर चढ़ा मंसूर सूली पर, जो वाक़फ़ था वही दिलबर। चढ़ा मंसूर सूली पर, जो वाक़फ़ था वही दिलबर। अरे मुल्ला
अरे मुल्ला जनाजा पढ़ मैं जानू मेरा खुदा जाने। दुनिया से मैं ना डरता हूँ, दुनिया से मैं लड़ लूँगा, दुनिया से ना मैं डरता हूँ, दुनिया से मैं लड़ लूँगा, और मैं वजद के आलम में मुर्शद से मिल लूँगा। जो जर मांगू मुकर्रर है, जो जर मांगो तो कासिर हूँ, जो सर मांगो तो हाजिर हूँ। जो सर मांगो तो कासिर हूँ, जो सर मांगो तो हाजिर हूँ। मुख मोड़ूं, मुख मोड़ूं तो काफर हूँ, मुख मोड़ूं तो काफर हूँ। मैं जानू मेरा अल्लाह जाने, हाँ मैं जानू मेरा खुदा जाने, हाँ मैं जानू मेरा अल्लाह जाने। माशाल्लाह, बहुत प्यारा कलाम और मज़ा आ गया। सूफी सॉन्ग्स बात ही इनकी एक अलग है, अलग एक टच आता है। और बस जी मैंने थोड़ी सी गुस्ताखी कर ली है, मैंने अपना ही म्यूजिक कर लिया था। नहीं अच्छा ये भी अपने स्टाइल से, क्योंकि मैं आबदा बाजी या आबदा परवीन जी की तरह, वो तो लेजेंडरी है, उनकी तरह तो मैं नहीं गा सकता, नहीं पढ़ सकता। सही। तो बाबा बुल्ले शाह का लेकिन कलाम एक था, छोटा सा एक कहते हैं ना कि ट्रिब्यूट भी हो जाता ट्रिब्यूट है, भी हो जाता है। और एक फ्रेश म्यूजिक के साथ फिर आप ऐसे कलाम दोबारा से सुने, बड़ा मज़ा आता है। जी व्यूअर्स, द टॉपिक जे हवाले सां भी मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदसि। असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, शाह आप ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। केरु पियो ॻाल्हाए? मां रानी थी ॻाल्हायां बारसे खां। जी अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी भेण, छा चवणु चाहींदव? मां इहो ई चवणु चाहींदमि त पीउ माउ जी ज़िमेदारी आहे, ॿार खे ख़्यालु रखे। इहो सॼो कमु पीउ माउ जो आहे त बचनि ते तवजो ॾे, ख़्यालु रखे त ॿार छा था करनि, छा नथा करनि। सही। हा, ऐं मूंसां गॾु मुंहिंजी दोस्त फौजिया प्रोग्राम ॾिसे थी तव्हांजो। अच्छा सही। हेलो फौजिया, कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम। हा फौजिया पंहिंजे असां पूरी फैमिली तव्हांजो प्रोग्राम ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं। अच्छा महिरबानी अदी, महिरबानी। तव्हां घणा भेण भाउ आहियो? असां 4 भेणियूं आहियूं, हिकु भाउ आहे। अच्छा सही। त भाउ नंढो आहे वॾो आहे? माशाल्लाह भाउ मैट्रिक में आहे। अच्छा माशाल्लाह। अमीर अली, मां रानी, ॿी भेण अर्बेली। अच्छा माशाल्लाह, फैमिली पूरी असांजी। माशाल्लाह सही। ॿियो कुझु चवणु चाहींदो अदी? कोई गानो त ॿुधायो भला। गानो ॿुधायो? गानो ॿुधायो। हा हल ठीकु आहे, गानो थी ॿुधायां। कहिड़ी ग़लती थी आहे, न तो गनाई शादे नाराज़ी आहे। कहिड़ी ग़लती थी आहे, न तो गनाई शादे नाराज़ी आहे।
अॼु तोखे मूंखे तारनि जी सारो ज़मानो मिले थो चोने तो प्यारा मूंसां हथड़ो मिलाई कहिड़ी ग़लती थी यार नथो कलाई छाते नाराज़ आहे ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह दी थैंक यू प्रोग्राम जो ॾिसंदा कई पूरी फैमिली तव्हांखे शौक़ सां प्रोग्राम ॾिसंदी आहे अच्छा अच्छा थैंक यू अदी महिरबानी हो तव्हांजी मोहब्बत आहे तव्हांजो कुर्ब आहे थैंक यू अदी पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ माशाल्लाह इहो बि हिकिड़ो ज़बरदस्त गानो हुयो छा ते नाराज़ आहीं कहिड़ी ग़लती थी आहे शुभ भाई सुना है आपने ये गाना सारे सुने हैं? हाँ जी हाँ। और जाहिर है जब से मीडिया में आए तो हर टाइप का म्यूजिक सुनना है सही। मुझे तो बड़े अच्छे मजेदार एंटरटेनिंग हाँ गाने हैं। हाँ हाँ पहले तो मतलब लाइक आप उर्दू मीडिया उर्दू से मीडिया आपका यहाँ आना हुआ तो उससे पहले तो आपने सिंधी सॉन्ग्स नहीं सुने होंगे या सुने थे पहले भी बिल्कुल भी नहीं सुने हुए थे और जब मैं यहाँ आया हूँ मतलब मुझे आए हुए यहाँ 8 साल हो गए माशाल्लाह ठीक से है? हाँ तो उस वक्त जब मैं पहला शो में यहाँ करने आया हो जमालो मुझे लेके आए तो काशिफ भाई और मैं उनका नाम मेंशन ज़रूर जी करूँगा जी जी काशिफ अगानी और आमिर शाह साहब सही तो मैंने पहला शो बजाने के बाद यकीन माने मेरी टांगों में जो है ना मुझे पसीने आ रहे थे कपकपियाँ आ रही थी और मैं ये कह रहा था कि मैं यहाँ काम नहीं कर सकता हूँ अच्छा क्योंकि जाहिर बात है हम शुमाली इलाका जात के रहने वाले हाँ। ये लैंग्वेज मुझे समझ नहीं आई हाँ, तो मैं फ़ौरन से भागने लगा ना मैंने कहा सही। नहीं भाई मैं नहीं कर सकता हूँ सही तो मैं लीव करूँगा सही तो फिर इन्होंने कहा नहीं फिर भाई आप जो हैं हमारे पास रहेंगे हाँ तो बहुत सपोर्ट किया उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया इतने सॉन्ग्स इन्होंने मुझे सुनाए और उन आर्टिस्टों के सुनाए जो मुझे नहीं मालूम थे जैसे जलाल चांडियो साहब हैं मंजूर सकीरानी साहब हैं आपका अल्लाह भला करे उन लेजेंडरी आर्टिस्टों के साईं खावर हुसैन सही तो सही इन सही लोगों के सॉन्ग सुनाए कि आप ये सुने म्यूज़िक तो जब मैंने अपना ट्रेडिशनल म्यूज़िक सुना वाओ तो आप यकीन माने मुझे इंटरेस्ट पैदा हुआ कि मुझे ये सीखना है सीखना है तो बिल्कुल ऐसा इसलिए ही मैंने इतना सुना कि मुझे अब तकरीबन सॉन्ग्स जो हैं वो अगर मुझे उनके लिरिक्स नहीं याद है लेकिन उनकी ट्यून्स मुझे पक्की याद है कि हाँ ये चले ये भी बहुत अच्छी बात है एक अच्छा सा एक चेंज ओवर आ जाता है लाइफ के अंदर बहुत जरूरी होता है जी व्यूअर्स से सगत कॉल भी आए हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी ख़्याल आप कुछ भेण अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भा केर पे गलाए अभी मोहम्मद अनवर बलोच जहांगारन मां ॻाल्हायां पियो जी जी भा कीअं आहियो इलाही ॾींहंनि खां पोइ कॉल कई आहे तव्हां जी अभी बस पोइ केॾीमहिल असां लाइट न हूंदी आहे त पोइ कॉल कोन कंदा आहियूं लाइट हूंदी आहे त वरी कॉल कंदा आहियूं सही सही भा ठीक ठाक सही अच्छा अल्हम्दुलिल्लाह। मौसम कीअं आहे तव्हां तव्हांजो पुछो। अल्हम्दुलिल्लाह जी अभी मौसम कीअं आहे तव्हांजो अभी मौसम असां वटि बरसाति कोन पई आहे बाक़ी जोड़ाली मौसम आहे हलो इहो बि सुठो आहे इहो बि जी जी सुठो बाक़ी हूअं अञा बरसाति न पई आहे असां वटि। अल्लाह खैर कंदो जी भा टॉपिक जे हवाले सां छा चवणु चाहींदो बिल्कुलु अभी टॉपिक जे हवाले सां जेको आहे तो मां त इहो चाहियां थो त जेतिरो माण्हू नेचुरल जेको आहे न 18 सालनि खां घटि वारो ॿार आहे उनखे त मोटरसाइकिल कॾहिं ॾिजे ई न सही छाजे करे त हिकु त हुननि खे पंहिंजे माना जवानी जी मस्ती हूंदी आहे अक्सर करे गाॾियूं भॼाईंदा आहिनि उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे पोइ एक्सीडेंट कंदा आहिनि वञी पोइ पंहिंजी बि जान ख़तरे में हूंदी आहे ऐं ॿियनि जी बि जान ख़तरे में विझंदा आहिनि सही ॻाल्हि आहे भा बिल्कुलु मां सही त इहो ई चवंदो आहियां त 18 साल खां जेको मथे आहे उनखे भले गाॾी हलाए बाक़ी इहो सही न आहे जेको नंढी उमिरि में माण्हू गाॾी हलाए थो सही भा पर उन उम्र में भी बारन के ॾिसो न इंटरेस्ट ही छोकरन के पैदा थे तो 12-13 सालन जी उम्र में बाइक भी हलाइणी आहे गाॾी भी हलाइणी आहे सब शौक़ इन उम्र में अची थींदा आहिनि अॼु इहो बिल्कुलु ग़लति आहे इहो माइटनि खे सोचणु घुरिजे सही सही माइटनि खे सोचणु घुरिजे त ईअं न कनि सही सही ठीकु आहे भा ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु ठीकु आहे। रखिजो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह। अल्लाह हाफ़िज़ जी बिल्कुलु अदा जेका ॻाल्हि कई उहा इहा ई ॻाल्हि कई त 18 साल खां जेकॾहिं घटि उमिरि आहे त बिल्कुलु बि तव्हांखे जेको आहे ॿार खे कंट्रोल करिणो आहे तव्हां उन्हनि खे बाइक्स जी इजाज़त न ॾियो गाॾी जी इजाज़त न ॾियो ऐं ॾिसो ऐं इहो हिकिड़ो रूल बि आहे गवर्नमेंट जी तरफ़ां त 18 सालनि जी उमिरि में तव्हांखे लाइसेंस बि मिले थो तव्हांजो ID कार्ड बि ठहे थो उन खां पहिरियां ज़ाहिर आहे पनिशमेंट भी आहे ऐं लाइसेंस कोन्हे त उहा बि हिकिड़ी अलॻि फटीक आहे उन ते लाइसेंस न हुजण जे करे तव्हांजो चालान बि थी सघे थो तव्हांजे पेरेंट्स खे बि जेको आहे सज़ा थी सघे थी छो त तव्हांजे ॿार वटि लाइसेंस कोन्हे उन जा रिस्पॉन्सिबल तव्हां आहियो छो त अगरि तव्हां वटि लाइसेंस आहे तव्हां वटि ID कार्ड आहे त उन जो रिस्पॉन्सिबल हो ॿार पाण थिए थो पर ॿार बि थिए थो
पर जेकॾहिं उमिरि नंढी आहे त उन जा सभिनि खां वधीक जेके रिस्पॉन्सिबल थियनि था पेरेंट्स थियनि था। मां त इहो ई चवंदसि त इहो हिकिड़ो रूल अचणु खपे त पेरेंट्स खे इन शइ जे लाइ जेको आहे बाक़ाइदगी सां पाबंद कयो वञे त तव्हां पंहिंजे ॿारनि ते कंट्रोल कयो इन्हनि शयुनि जे लाइ। असां सां गॾु कॉल बि आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। मौला अली मदद कीअं आहियो दा? ठीकु आहियो? सब ख़ैर लॻो पियो आहे। 2 अंसार को त बगला गुलशन हदीस कराची खां भेण। जी जी भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? सब ख़ैर लॻो पियो आहे। तमामु सुठो तुंहिंजो छोकिरो ले सॼे वटि ते सलाम भई ॾे। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। बस ईअं ई ॾिसंदा रहो ऐं दुआउनि में यादि रखो। जी भाई के सलाम मुंहिंजा उन्हनि मुलाक़ात थी मुंहिंजी। जी वालेकुम अस्सलाम। साईं छा हाल आहे? कुझु आईंदो ख़ैर आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आप बताओ कैसे हो? ठीक हैं? मैं बिल्कुल ठीक। सारी मेरी होटल तेरे को सलाम दे रही है। मैंने बोला मैं भाई के साथ मुलाकात हुई, सारी तेरे को सलाम दे रही है। अच्छा वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम वालेकुम हाँ सलाम। टॉपिक पे बात करेंगे। बिल्कुल बिल्कुल करेंगे। बिल्कुल 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 भाउ। हलो जी मना जंहिंजी मना 15-14 साल उमिरि हुजे उनखे मना मोटरसाइकिल न ॾियणु खपजे। सही माउ बाप जे मना अरदास। सही सही सही। तव्हांजा घणा ॿार आहिनि भाउ? हलाईंदा आहियूं भेण जे कॾहिं रोड सां पासपोर्ट सही हलाइजे न त मना सही न हलाइजे। सही। तव्हांखे घणा ॿार आहिनि अदा? अची मां हाणे शादी कई आहे। अरे अच्छा अच्छा। हलो हलो अल्लाह सही ख़ैर करे। जी गानो ॿुधाईंदुमि त ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। पहिरियां भाली गुल फती खे सलाम आहे। केस नावला को पंग गुलदेर चाचो साथ चले वई खैरवा विड़ई खैर तेरी गालिया सत ताईं दरिया वांगे चार में बल तरंदो पंजे तार में सत ताईं दरिया वांगे चार में। जबरदस्त भाउ जबरदस्त माशाल्लाह। पंहिंजो ख्याल रखजो। अल्लाह हाफिज। माशाल्लाह एक्साइटेड भी होते हैं इस तरह के कॉलर्स को देखकर। मजा आता है। सही बात है। दिल खुश हो जाएगा। गार्डन गार्डन हो गए। खुशी होती है। इतने एनर्जेटिक लोग हैं और इतने जिंदा दिल लोग हैं माशाल्लाह। माशाल्लाह। बिल्कुल 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 ऐसा ही है। ऐं सही ॻाल्हि आहे। अदा जो बि इहो ई चवणु आहे त 18 साल खां घटि उमिरि आहे जीअं 14 साल जो ॿार आहे या 13 सालनि जो ॿार त बिल्कुलु बि उन्हनि खे बाइक अलाउ न कयो। छो त हिकिड़ो ॿारनि जो शौक़ु बि अहिड़ो आहे। मां चवां थी त उहो छोकिरो जॾहिं 12-13 सालनि जो थिए थो उनखे शौक़ु ई उन वक़्तु थिए थो। ज़ाहिर आहे घर में बाइक आहे गाॾी आहे ॾिसे थो बाबा हलाए थो या वॾो भाउ आहे उहो हलाए थो त उन्हनि खे बि नेचुरल आयो हिकिड़ो फैक्ट आहे। दिस इज़ अ फैक्ट ऑफ लाइफ। वी कैन नॉट डिनाए इट त उनखे शौक़ु पैदा थिए थो ऐं हू गाॾी हलाइण जी ज़िद बि करे थो बाइक हलाइण जी ज़िद बि करे थो। पर रिस्पॉन्सिबिलिटी पेरेंट्स जेकॾहिं पेरेंट्स जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं वाक़ई हो सम्झनि था औलाद त तव्हांजी आहे न। उहा कंहिं ॿिए जी त न आहे न। औलाद त तव्हांजी आहे न। तव्हांखे ख़बर आहे माउ खे ख़बर आहे त उहो कहिड़े सूरनि सां हुनखे पैदा करे थी 9 महीना पेट में पाले थी ऐं ख़ुदा न ख़ासिता हुनजे बचे खे कुझु थिए त माउ पीउ जे दिलि ते छा गुज़रंदी आहे। सॼी ज़िंदगी पंहिंजी सेक्रीफाइस करे छॾींदा आहिनि पंहिंजी औलाद जे लाइ। पंहिंजी ख़ुशियुनि खे हिकिड़ी साइड रखंदा आहिनि पंहिंजे ॿार जी ख़्वाहिशुनि खे हिकिड़ी साइड रखंदा आहिनि। उन जे लाइ जीअंदा आहिनि उन जे लाइ कमाईंदा आहिनि ऐं ख़ुदा न ख़्वास्ता हिकिड़ी नंढड़ी ग़लती जे करे उन्हनि जे औलाद खे कुझु थिए त हुननि जी त हस्ती बस्ती ज़िंदगी ई ख़तमु थी वेंदी दुनिया ख़तमु थी वेंदी आहे। त इन ई करे ख़ुदा ख़्यालु कयो ॿारनि खे बिल्कुलु बि बाइक अलाउ न कयो। मां त हींअर रखी रखी मूंखे ॼण हिकिड़े क़िस्म जा शॉक्स था लॻनि पिया। मां इहो ई थी वेठी सोचां त हुन वीचारे मासूम ॿार जो छा थियो कल्ह उहो बचो न बचो। मूंखे त अञा ताईं इहा मां जेका सोशल मीडिया ते हिकिड़ी नंढड़ी ख़बर ॾिठी ऐं उनखां पोइ जॾहिं मां न्यूज़ ते ख़बर ॾिठी उनखां पोइ मां उनखे फॉलो नाहे कयो। पर मां हींअर उनखे वञी करे घर मां उनखे बिल्कुलु फॉलो कंदसि। मां उनखे ॾिसंदसि त आहे किथे छा थियो उन सां छा न थियो उनजी फैमिली कहिड़नि प्रॉब्लम्स खे फेस करे रही आहे कीअं सर्वाइव था कनि हो हिन वक़्तु हुन ॿार खे ट्रीटमेंट मिली न मिली। मां इहो थी सोचां कराची केॾो वॾो शहरु आहे 4 वॾा हॉस्पिटल्स जिन जा मां नाला हिते नथी खणी सघां पर चइनी हॉस्पिटल जस्ट बिकॉज ऑफ दैट दे कैन नॉट ट्रीट हिम ऑन द स्पॉट। हुनखे ट्रीट करण खां हुनखे डिनाए करे छॾनि। तव्हांजे वॾनि हॉस्पिटल्स जो कहिड़ो फ़ाइदो आहे जॾहिं तव्हां हिकिड़े मासूम ॿार जी ट्रीटमेंट नथा करे सघो जस्ट बिकॉज ऑफ द मनी। ज़िंदगी वधीक आहे इंसान जी पैसा त अची वेंदा त हुन जान त बचायो फर्स्ट एड त ॾियो हुनखे। बहरहाल दुआ कंदासीं त अलाह साईं
खां त अलाह साईं बहितर करे। वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु तव्हां सोचींदा हूंदा त अॼु कोई गेस्ट कोन्हे, त ईअं बिल्कुलु बि न आहे। असां सां गॾु गेस्ट हिते बिल्कुलु मौजूदु आहिनि। बिल्कुलु हो थोरो लेट थी विया, थोरो न इलाही लेट थी विया। उनजो रीज़न इहो हुयो त माशाल्लाह सां हू काफ़ी बिज़ी बि हुया ऐं जंहिं वक़्तु हुननि खे टाइम मिलियो हो हिकदमि जेको आहे पंहिंजो कमकार छॾे ऐं पंहिंजो KTN जो हिकिड़ो स्पेशल डिपार्टमेंट आहे उहो छॾे करे ऐं असांजे शो में आया। असांजे शो में 4 चंड लॻाइण आया हो। कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। अलाह साईं उन्हनि खे इलाही इज़त बख़्शी आहे, इलाही सुठा इंसान बि आहिनि ऐं इलाही पोलाइट इंसान बि आहिनि, सुठा कुलीग बि आहिनि। मां उन्हनि सां गॾु जेको आहे हिकिड़ो सीन कयो हुयो हिकिड़े सीरियल में। हू डॉक्टर थिया हुया ऐं मां पेशेंट हुयसि ऐं उन टाइम बि मतिलबु सुठो वक़्तु गुज़री वियो ऐं तमामु सुठो लॻो। उहो हिकिड़ो नंढो सीन बि तमामु सुठो थी वियो। मज़ो आयो उन्हनि सां गॾु जेको आहे कमु कंदे। ईअं इतफ़ाक़ सां कॾहिं बि ऑफिस में ईअं ई हलंदे घुमंदे जेको आहे सलाम दुआ थींदी आहे त इलाही सुठो लॻंदो आहे। असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि मुजाहिद अली सोलंगी साहब, सीनियर स्पोर्ट्स एंकर हिते मौजूदु आहिनि। मां उन्हनि खे वेलकम करणु चाहींदासीं। ऐं अॼुकल्ह जीअं न्यूज़ीलैंड जी टीम तमामु घणी हाईलाइट थी चुकी आहे पंहिंजे कुझु रीज़न्स जी वजह सां, त असां हिननि खां पुछंदासीं त उहे छा रीज़न्स आहिनि, कहिड़ी वजह सां न्यूज़ीलैंड खेॾण खां इनकार कयो ऐं हू हली वई। त उन्हनि खां इन जे बारे में बि पुछंदासीं। हू पाण बि क्रिकेट जा शौक़ीन रहिया आहिनि, पाण बि क्रिकेट खेॾी आहे, त उन जे हवाले सां बि हिननि सां ॻाल्हि कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। थैंक यू सो मच किरण, तव्हां दावत ॾिनी ऐं ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह, ज़बरदस्त, बिल्कुलु ठीकु ठाक। बिल्कुलु थोरा लेट थी वियासीं पर ख़ैर आहे, इहो हिकिड़ो पार्ट ऑफ हिस्सो आहे। लाइफ जॾहिं शयूं शेड्यूल में तव्हां सोचींदा हिकिड़ी शइ मैनेज हिकिड़ी शइ कंदा थींदो बि पर आहे। अलाह त साईं ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंट बि हिकिड़ो वॾो डिपार्टमेंट आहे असांजो माशाल्लाह सां KTN जो, ऐं उन में बि तव्हांखे हर वक़्तु एक्टिव रहणो आहे ऐं हर शइ खे मैनेज बि एग्ज़ैक्टली, बिल्कुलु तव्हां सुठी ॻाल्हि कई। स्पोर्ट्स जेतिरी अहमियत असां वटि हुजणु खपे, बदकिस्मती सां असांजे माना ॿियनि शहरनि जे भेट में असांजो जेको चैनल आहे KTN न्यूज़ आहे, काविश अख़बार आहे, जेतिरो इन्हनि शयुनि खे हाईलाइट स्पोर्ट्स खे इन्हनि कयो आहे, ॿियनि न कयो। पोइ हिकिड़ो ट्रेंड थियो, माइंड सेट थिया, पोइ उन्हनि खे फॉलो करणु लॻा माण्हू। पर स्पोर्ट्स जी जेतिरी अहमियत आहे न उन खां असां अञा अवेयर न आहियूं। स्पोर्ट्स ओलंपिक्स थींदी आहे, वर्ल्ड कप थींदी आहे, दुनिया जा जेके मुल्क आहिनि, हुकूमतूं आहिनि, उहे फाइट कंदियूं आहिनि त इहो इवेंट असां वटि थिए। जस्ट बिकॉज तव्हां वटि सॼी दुनिया ट्रेवल कंदी, तव्हां फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थींदो ऐं तव्हांजो जेको रेवेन्यू आहे उहो जनरेट थींदो, त इन जी तमामु वॾी इंपॉर्टेंस आहे। ऐं प्लस में सॼी दुनिया खे ख़बर पवंदी त हीउ इवेंट पाकिस्तान में थिए थो ऐं पाकिस्तान जो नालो सॼी दुनिया में हाईलाइट थिए थो। जीअं न्यूज़ीलैंड हाणे न खेॾी आहे। बिल्कुलु, मां चाहींदसि त इन खे थोरो हाईलाइट कयो, थोरो ॿुधायो छा रीज़न्स हुया, छा जे करे बैक ऑफ करे वियो। बिकॉज़ इहे त 18 सालनि खां पोइ कम बैक पिया कनि ऐं हिते खेॾण वारा बि हुया, त छा रीज़न्स आहिनि, छा थ्रेट्स हुया इहे? असल में हुननि जॾहिं ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि कई, 18 सालनि खां पोइ 2003 में लास्ट टूर कयो हुयो ऐं 5 वनडे कराची में थिया हुया ऐं 5 में पाकिस्तान उन्हनि खे वाइट वॉश शिकस्त ॾिनी। उनखां पोइ उहो विया हलिया, पर उनखां पोइ 3 सीरीज़ अहिड़ियूं हुयूं जेके पाकिस्तान में शेड्यूल हुयूं, पर असां वटि सिक्योरिटी जे हवाले सां 2009 में हिकिड़ो इंसिडेंट थियो, श्रीलंकन टीम ते हमलो थियो। उनखां पोइ दुनिया जी टीमुनि पाकिस्तान अचण खां इनकार करे छॾियो। ख़ैर असां पंहिंजी होम सीरीज़ अवे खेॾियासीं। UAE असांजो ॿियो मुल्क आहे, उते असां न्यूज़ीलैंड जी मेज़बानी कईसीं। त हीअ 18 सालनि खां पोइ बांग्लादेश खां सीरीज़ खेॾी करे असां वटि पहुता। ॾाढी ख़ुशी हुई ऐं वॾे वॾी इहो त NCOC पारां 25% माण्हुनि खे स्टेडियम में एंट्री जी इजाज़त हुई, कुर्सियूं लॻी वियूं, टिकट सेल थी वियूं ऐं हिकिड़ो नओं हिकिड़ो यानी माहौल जुड़े पियो। छाकाणि त असां श्रीलंका, ज़िम्बाब्वे, वेस्ट इंडीज़ ऐं आख़िरी टीम साउथ अफ्रीका उहा बि टूर करे चुकी हुई। त इंटरनेशनल क्रिकेट बहाल थी चुकी हुई। PSL में दुनिया जा वॾा वॾा रांदीगर असां वटि ईंदा रहिया आहिनि, खेॾंदा रहिया आहिनि। क्रिस गेल खां वठी जेके बि वॾा नाला खणो दुनिया जा, उहे सभु खेॾिया। तव्हां ॻाल्हि कई त छा सबबु हुयो, हुननि जेको रीज़न ॾिनो उन्हनि चयो सिक्योरिटी थ्रेट आहिनि। सिक्योरिटी थ्रेट आहिनि त असांजी गवर्नमेंट, असांजी सिक्योरिटी फोर्सिस, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ उन्हनि सां राब्ते में, छो जो प्राइम मिनिस्टर उन वक़्तु सां ॿाहिरि हुयो,
उन्हनि चवनि तव्हां जेके सिक्योरिटी थ्रेट आहिनि असांखे ॿुधायो, असांजा उहे हल था कयूं। ऐं सही। बिलीव कयो किरण, जेके PSL इंटरनेशनल मैचिस में जेकी सिक्योरिटी असां उन्हनि खे ॾिनी आहे, तव्हां दंग रहिजी वेंदो। ईअं नहीं एतिरो प्रोटोकॉल हूंदो आहे त मथां हेलीकॉप्टर हूंदो आहे, हेठां टीमूं ट्रेवल कंदियूं आहिनि, अॻियां पोयां सिक्योरिटी फोर्सिस जूं गाॾियूं हूंदियूं आहिनि जो हू पाण इमेजिन नथा करे सघनि त असांजी एतिरी अहमियत आहे। त असां उन्हनि खे उन लेवल जी सिक्योरिटी फराहम कईसीं। 4 ॾींहं तव्हां पिंडीअ में रहिया पिया आहियो, 5 ॾींहं वनडे मैच आहे, तयारी आहे, मां प्रोग्राम करण लाइ वेठो हुउमि न्यूज़ स्टूडियो में त भई हाणे टास थियण वारी आहे, छा थींदो छा न थींदो। सडनली ख़बर अचे थी त कुझु सबबनि जे करे, कोविड जे करे मैच डिले थींदी, 3 केसिस ज़ाहिर थियनि। पोइ आहिस्ते आहिस्ते मां त उन वक़्तु बि इहा शइ चई त जेसि ताईं PCB पंहिंजो वर्जन नथी ॾिए ओसी ताईं असां का बि स्टेटमेंट नथा ॾेई सघूं। पर ज़रीन जो ई चवणो हो त इहे कोविड जे करे मैच डिले थी आहे। 3 केसिस तव्हां चओ था त ज़ाहिर थिया आहिनि, त इहे 3 न आहिनि, इहे 25-30 हूंदा, छो जो टीम गॾु आहे। सही। खाओ पीओ गॾु था, रहो गॾु था, ट्रेवलिंग गॾु कयो था, तव्हां होटलिंग गॾु कयो था, तव्हां 3 न आहियो। छो जो असांजी टीम जॾहिं न्यूज़ीलैंड वई त असां 15 ॾींहं क्वारंटीन कयोसीं। असांजा प्लेयर एतिरो उन्हनि सां कोऑपरेट कनि पिया जो असां बाथरूम जा असांजा प्लेयर पाण साफ़ कंदा हुआ, छो जो कंहिंखे बि इजाज़त न हुई। ठीकु आहे, त कोविड त न पियो थी सघे। पोइ ख़बर पई त सिक्योरिटी थ्रेट आहिनि ऐं उन्हनि असां सां शेयर न कयो। इहो उन्हनि जो ॾाढो ग़लति फ़ैसिलो हुयो। ऐं टीम उन खां पोइ बि 2 ॾींहं रावलपिंडी में रहियल हुई ऐं उन्हनि खे असां सेफ पैसेज सां वञी मोकिलियोसीं, तव्हां वञो। ऐं उन खां पोइ मथां वरी इंग्लैंड जी टीम बि पाकिस्तान जो शेड्यूल टूर जेको आहे 2 T20 13 ऐं 14 अक्टूबर ते उहो कैंसिल करे छॾियो जस्ट बिकॉज सिक्योरिटी रीज़न। एॾी मुश्किल सां 2009 खां पोइ असां इंटरनेशनल क्रिकेट जी बहाली कई आहे, PSL आंदी आहे। त तव्हां असांखे सबब त ॿुधायो। पोइ इंटीरियर मिनिस्टर अची वियो, प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान, उन जी जैसिंड्रा वेंट जेकी आहे आर्डन वज़ीर आज़म, उनखे फ़ोन कई त भाउ तव्हांखे जेकी सिक्योरिटी खपे असां ॾियण लाइ तयारु आहियूं। इंटीरियर मिनिस्टर ईअं चयो त असां हिकिड़ो माण्हू बि स्टेडियम में इन न कंदासीं, बग़ैर माण्हुनि जे तव्हां मैच खेॾो, तव्हांखे हर शइ ॾियूं था। पर उन्हनि को बि असांजो ॿुधो न, ईअं टीम हली वई। इहो जेको मैसेज आहे उहो हिकु दफ़ो वरी असांजे मथां जीअं हिकिड़ी साज़िश थींदी आहे न, उहा साज़िश आहे। साज़िश नो डाउट जेकी क्लियर कंडीशन टिप्स आहिनि इंडियन गवर्नमेंट जी आहे त इहे नथी चाहे, छो जो कश्मीर प्रीमियर लीग हाणे थी, उते इंटरनेशनल प्लेयर जॾहिं खेॾणु अचनि पिया त उन्हनि खे चवनि था अगरि तव्हां कश्मीर प्रीमियर लीग में वेंदव त असां IPL में तव्हांखे न खेॾाईंदासीं। छो जस्ट बिकॉज इन करे जो कश्मीर प्रीमियर लीग सां कश्मीर जो इशू सॼी दुनिया जे साम्हूं हाईलाइट पियो थिए, त तव्हां उते न वञो। त हीअ साज़िश जेकी आहे वक़्ती तौर ते असांजे लाइ वॾो इम्तिहान आहे ऐं तमामु वॾो क्राइसिस आहे। पर जंहिं नमूने सां 2009 खां पोइ पाकिस्तान रीबिल्ड थियो क्रिकेट जे हवाले सां, स्पोर्ट्स जे हवाले सां, को रीज़न न आहे। इन वक़्त मां बि गुज़री वेंदासीं इंशाल्लाह बिल्कुलु निकिरंदासीं ते कॉल वठंदासीं, पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। भाउ केरु पियो ॻाल्हाए? मीर मोहम्मद मुगेरी दुबई पहुती। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह जो करम आहे। अल्हम्दुलिल्लाह। जी भाउ, छा चवणु चाहींदव? या टॉपिक इहो ॻाल्हाइणु चाहींदुमि। अॼु जे दौर में जेके वन व्हीलिंग कंदा आहिनि मोटरसाइकिल जो तमामु अफ़सोसनाक वाक़िया बि थींदा आहिनि। उहो न सोचींदा आहिनि त असां हो त हलिया वेंदा आहिनि, पोयनि जे लाइ केॾो आज़ारु थींदो आहे। हुननि खे अम्मा जेके हूंदियूं आहिनि उहे रोअंदा आहिनि, सॼी उमिरि रोअंदा ई रहंदा आहिनि। उन्हनि खे उहो ख़्यालु न ईंदो आहे जेके उहे वन व्हीलिंग कंदा आहिनि। अॼु सही अॼुकल्ह मोटरसाइकिल हलाइजे, मिंट में हलाइजे, न घणो जेको रेस ॾिजे, न घणो छा बसि मज़े सां अचे, मज़े सां वञे, त हुन में बि बहितर आहे। सही। पर अदा जी ॿुधायो। हेलो जी भाउ। ईअं चवणु चाहींदुमि त तमामु ॾाढी वाक़िया थींदा आहिनि जेके मोटरसाइकिल तेज़ हलाईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ मां इहो चवणु चाहींदुमि त ख़ुदा रहम कयो, आराम सां हलायो, पंहिंजे पुड़े जे लाइ सोची रखो। सही सही। जी ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम अदा, ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम भाउ। हेलो हा हुकुम कयो भाउ। हेलो हेलो आवाज़ अचे थो था? हेलो शायद आवाज़ लॉन्ग डिस्टेंस आहे, लॉन्ग डिस्टेंस। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ। वालेकुम अस्सलाम। बिल्कुलु ठीकु ठाक, बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह साईं जा करम आहिनि। तव्हां पंहिंजा हाल अहिवाल ॾियो। वक़्तु ज़िंदगी कीअं गुज़रिया था तव्हांजो? बिल्कुलु ज़बरदस्त। कम में वक़्तु गुज़रे पोइ ऐं कमकार में वक़्तु गुज़रे त वधीक सुठो आहे, छो जो पोइ बोरियत नथी थिए ऐं तव्हांजे ज़हन में अजीब ग़रीब ख़्याल नथा अचनि। पंहिंजे कम सां कमिटमेंट हुजे, सिंसियरिटी हुजे, कमिटमेंट हुजे त कमु कयां थो भाउ, अल्हम्दुलिल्लाह सुठो वक़्तु गुज़रे थो। लख कुर्बा भाउ, लख कुर्बा, वॾी महिरबानी। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।
बिल्कुलु अदा बि इहा ई ॻाल्हि थो करे, पर हिते मां इहो चवणु चाहींदसि त लॉ हुजण बि तमामु ज़रूरी आहे। इहा ई ॻाल्हि असां जेको आहे तव्हां खां बि पुछंदासीं त जीअं मां अॼु जो टॉपिक रखियो आहे बाइकर्स जेके असांजा यंग यूथ जेका आहे जनरेशन जेका आहे माशाल्लाह से हिकिड़ो जज़्बाती ॾाढी थी थिए पई, ऐं बाइक त हुननि जो हिकिड़ो शौक़ु बि पैदा थिए थो, त विले बि हणनि था, ओवर स्पीडिंग बि कनि था, मतिलबु पंहिंजी मस्ती में मस्तु, पोयां सॼो प्रॉब्लम पेरेंट्स लाइ थो थिए। अफ़सोस जो मक़ाम आहे ऐं मां हिन सॼियुनि शयुनि खे ॾिसंदो पाण बि हिन लाइफ जो हिसो आहियूं, सभिनी खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था पिया, सॼे माहौल खे ॾिसूं था। जनरेशन हिकु त जंहिं नमूने सां असां वटि सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, मोबाइल इहे सभु शयूं आयूं आहिनि, तॾहिं खां अहिड़ा क्राइसिस अञा वधीक थिया आहिनि। ऐं प्लस में इन सभिनी मामलनि जो अगरि ॻाल्हियूं कजनि त मां हिकिड़ी शइ तव्हांजी ॾाढी सुठी, त वालदेन जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे पंहिंजी औलाद ते नज़र रखनि, त उहे छा था कनि, काॾे था वञनि, ऐं इहा ख़्वाहिश उन्हनि खे न हुजे त किरण वटि की कार आहे त मुंहिंजे पुट वटि बि हुजे ऐं मुंहिंजी धीउ वटि बि हुजे। कॉम्पिटिशन छॾियो, तव्हां पंहिंजे ॿार जी एजुकेशन, उनजी मेंटल अप्रोच एतिरी सुठी कयो, उनखे फिज़िकली एतिरो सुठो कयो, पाण सां गॾु उनखे ग्राउंड ते वठी वञो, पाण सां गॾु बाइक ते वञो, त उनखे थोरो ख़ौफ़ हूंदो त मुंहिंजो बाबा वेठो आहे, चाचा वेठो आहे, त उहो न कंदो। पर तव्हां जेकी ॻाल्हि कई उहो लॉ कानून, तव्हां वटि पनिशमेंट हूंदी न, जॾहिं तव्हां वटि थ्रेट हूंदो त यार मां अगरि हिन केस में फाथुमि त मूंखे सज़ा ईंदी, मूंखे पनिशमेंट ईंदी, त पोइ तव्हां केयरिंग कंदो। पर असां रोड ते वेंदा आहियूं त असां ट्रैफिक सिपाही खे 50 रुपया ॾेई छॾियोसीं, 20 रुपया ॾेई छॾियोसीं, 30 रुपया ॾेई छॾियोसीं, त इहो हिकिड़ो ग़लति आहे। ऐं उन्हनि ट्रैफिक पुलिस वारनि, सभिनी ॻाल्हि त नथो कयां मां, माना मेजॉरिटी में जेके असां वटि शयूं कंप्लेन अचनि थियूं, त उन्हनि पुलिस ऑफिसर्स खे बि इहो सोचणु खपे त उन्हनि जी बि औलाद आहे। अगरि उहे थोरो स्ट्रिक्ट थींदा ऐं उन्हनि खे सख़्ती कंदा ऐं उन्हनि खे चालान कंदा ऐं उन्हनि खे पनिशमेंट मिलंदी, त फ्यूचर में इहे शयूं घटि थी सघनि थियूं। त जेकी इंतिज़ामिया आहे, मां चवंदा गवर्नमेंट जो तमामु वॾो अहम रोल आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, उन्हनि खे इन जो एक्शन खणण बि खपे। लॉ जेसीं ताईं प्रॉपर तरीक़े सां पाकिस्तान जे अंदरि न ईंदो तेसीं ताईं असां नथा सुधरी सघूं। इहो सिस्टम जेसीं ताईं चेंज न थींदो, इहो सभु कुझु ईअं ई हलंदो रहंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चवंदा आहिनि न त तव्हां ॿाहिरि मुल्कनि में वेंदा आहियो त तव्हां उते लाइन्स में बि बीहंदा हुयो ऐं तव्हां उते जेको आहे रूल्स एंड रेगुलेशन्स बि फॉलो कंदा आहियो। हितां केतिरा पाकिस्तानी वेंदा आहिनि, मां ॾिसंदी आहियां दुबई जे अंदरि, मां पाण 4 साढा 4 साल रही आई आहियां, ऐं उते मां पाकिस्तानियुनि खे ॾिसंदी हुयसि त हू प्रॉपर तरीक़े सां फॉलो कंदा हुया, हिकिड़ी लाइन बि न टोड़ींदा हुया। हिते पाकिस्तान जे एयरपोर्ट ते पहुची करे हर कोई दादागीर थी वेंदो आहे, कॉलर खणी हीअं कंदा आहिनि, अबे तबे करे ॻाल्हाईंदा आहिनि, तू कौन, तुम जानता नहीं मुझे, मैं ये हूँ मैं वो हूँ। इहे शयूं ख़राबु आहिनि। जस्ट बिकॉज ऑफ लॉ, तव्हां वटि पनिशमेंट कान्हे, तव्हां वटि कानून कान्हे, उते कानून आहे, तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आया आहियो। सभिनी शयुनि जो निचोड़ वरी बि उते थिए थो त तव्हां वटि पनिशमेंट हूंदी त ॿिए खे सबक़ु मिलंदो। ऐं वालिदेन जो कमु आहे पंहिंजी औलाद ते नज़र रखनि ऐं छड़िवागी उन्हनि खे न ॾियनि, उन्हनि खां चेक एंड बैलेंस कनि, चेक एंड बैलेंस रखनि ऐं तरीक़े सां हर शइ खे मैनेज कनि। ते कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? मैं वापस कॉलोनी गुड्डू जिला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह। जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मैं शुक्र तव्हां आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। जी भाउ, छा चवणु चाहींदव? जी छा चवणु चाहींदव भाउ? बिल्कुलु, सबको पहिरां त गेस्ट तव्हांजे खे वेलकम चवंदासीं ऐं इहा ॿियो टॉपिक ते वेंदासीं। नंढे ॿारनि खे वधि में वधि मोटरसाइकिल असां घणो करे न ॾींदा आहियूं। ठीकु, अगरि ॾींदा बि आहियूं त कंहिं अगरि वेझो हुजे, बिल्कुलु सफ़र वेझो हुजे पोइ ॾींदा आहियूं, अगरि करे जे सफ़र ते। हाणे त असांजे वापदा में मतिलबु कि नंढे ॿारनि ते पाबंदी थी वई आहे त 12 साल खां जेको मथे हूंदो उहो मोटरसाइकिल हलाईंदो, मथे नंढे खे मोटरसाइकिल हलाइण जी पाबंदी आहे। सही। ऐं उनखां अलावा मां गानो ॿुधाईंदुमि। जी भाउ ॿुधायो। हसीन शामूं रंगीन रातियूं मस्तानी मौसम कोयल जूं लातूं तुझूं यादूं थियूं अचनि मुंहिंजूं अखियूं थियूं रोअनि कीअं दिलि दुखी आहे तोखां सिवा कीअं दिलि दुखी आहे तोखां सिवा। वाह वाह भाउ, ज़बरदस्त। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अहिड़ा कम ई न कयो था दिलि दुखे भाउ, हुन खां सवाइ ठीकु आहे। पर ज़िंदगी जो हिसो आहे, दिलि किथे न किथे ॾुकजंदी आहे, पर ॿारनि खे जेको तव्हां कंट्रोल कयो था इहो ॾाढो सुठो मैसेज आहे, त उन्हनि खे मोटरसाइकिल बिल्कुलु। तव्हांजी दिलि दुखी आहे कॾहिं? मां बि इंसान आहियां।
कंहिं ॾुखाई आहे तव्हांजी दिलि? न माना ज़िंदगीअ में तव्हांखे काफ़ी अहिड़ा मरहला अचनि था, किथे कम जे हिसाब सां तव्हां हर्ट थियो था, किथे तव्हां फ्रेंडशिप जे हवाले सां हर्ट थियो था, किथे फैमिली बैकग्राउंड जे हिसाब सां तब्दीलियुनि जे हवाले सां कुझु फ़ैसिलनि जे हिसाब सां हर्ट थियो था। दिलि त ॾुखे थी, माना दिलि अगरि उन पर्सपेक्टिव में वठूं असां, दिलि जो कमु न आहे, इहो आहे बाबा रत ॾिए थी सॼी जिस्म खे, असुलु आहे दिमाग़ जेको तव्हांखे सभु शयूं फील कराए थो। त नॉर्मल इंसान ई हर्ट थिए थो ऐं अल्हम्दुलिल्लाह नॉर्मल आहियां, तंहिं करे हर्ट थींदो आहे। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, तॾहिं त तव्हां हिते वेठा आहियो। एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। ऐं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा ॿुधी आहे, तव्हां अॼु ॾींहं ताईं शादी छो न कई आहे? इन जो रीज़न छा आहे? रीज़न टू बी ऑनेस्ट, 2-3 दफ़ा छा बल्कि हज़ारे दफ़ा इहो क्वेश्चन मुंहिंजे लाइ हिकिड़ो न $1,000,000 मतिलबु हिकिड़ो सलमान खान ऐं हिकिड़ो जेको आहे सलमान खान मुजाहिद। तमामु वॾी हैसियत आहे, सलमान जी जेको कंट्रीब्यूशन आहे, पाण त अञा नंढा आहियूं पर हुन सां कंपेयर त नथा करे सघूं, पर जी तव्हां ॻाल्हि कयो त रीज़न छा आहे, उहो रीज़न मूंखे बि सम्झ में न आयो अञा ताईं। त पोइ सलमान खान खे बि त नथो सम्झ में अचे न। ॻाल्हि इहा त या त तव्हां बिलीव कयो अलाह ते, त भई कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जीअं असां चऊं था त अलाह जे तरफ़ां जोड़ा लिखियल आहिनि, लिखियल आहे त कानून निकिरी ईंदी, न आहे लिखियल त ठीकु आहे। तव्हांखे भले कंहिं प्रपोज़ न कयो पाण, या तव्हांखे का वणे कोन थी? तव्हांखे ख़बर आहे त वुमेन क्रिकेट टीम इंग्लैंड जी उन में पंहिंजो टूर जेको आहे उहो पाकिस्तान में शेड्यूल हुयो। न न न न ॻाल्हि खे चेंज न कयो, ॻाल्हि खे चेंज न कयो। उहा शइ जेकी शेड्यूल टूर हो, उहो बि शेड्यूल टूर हुन चेंज कयो आहे। शोएब भाई देख रहे हैं बात कैसे चेंज की है इन्होंने, कहाँ की बात कहाँ लेकर गए ये। असल में तव्हां सां ड्रामो कयो न हिकिड़ो, त उनजो असर अञा बि हले थो पियो। वो हिकिड़ो ई ड्रामो गद कयो हुयो से, मुंहिंजे ख्याल में हिकिड़ो ई सीन हुयो, ॿ टे सीन हुया शायद डॉक्टर जो हुयो, ऐं उन खां पोइ वरी 2-3 ॿिया दोस्त हुया, उन्हनि जा ड्रामा बि हुया, उन में बि किरदारु चैलेंजिंग किरदारु हुयो। हिकिड़ो त असांजो डायरेक्टर आहे रहियो आहे पंहिंजो हिते हाणे न आहे, ॿी फील्ड में, उन मूंखे चैलेंज कयो त तूं किरदारु न करे सघंदुमि, मां कंदुमि। पोइ हिकिड़ो किटी जो मशहूरु ड्रामो अधु खुलियल दरवाज़ो, उन में मूंखे उन फिल्म डायरेक्टर जो रोल ॾिनो, उहो ॾाढी हिकिड़ी यादगार हुयो मुंहिंजे लाइ। त मुंहिंजा मोस्ट सीनियर जेके एक्टर्स हुया, चौधारी बीठा हुया ऐं मां क्रिकेटर हुआ, मूंखे चवंदी भई तुंहिंजो हिते कहिड़ो कमु, हे त एक्टिंग आहे, होॾे बि असां एक्टिंग कंदा आहियूं 2-2 कलाक जेको ॾिसी ॻाल्हि आहे। त हिकिड़ो इहो ॾाढो सुठो हुयो, रहियो हिकिड़ो एक्सपेरिमेंट तव्हां सां, पर तव्हांजी फील्ड डेफिनेटली चेंज आहे, असांजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे। बहरहाल ॻाल्हि तव्हां सुठे तरीक़े सां हुनखे कवर अप करे वियो, चेंज करे वियो, पर मां हिते इहो चवणु चाहींदसि त असां तव्हांजे लाइ दुआ कंदासीं त असांजे लाइ जल्दी सां भाभी अचे, उन सां गॾु तव्हांखे हिते शो में इनवाइट कंदासीं। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कयो पिया त थ्रेट्स हुया, हर शइ हुई, ऐं उन खां अलावा हींअर पाकिस्तानी टीम खे केतिरा चैलेंजिस आहिनि, छो त हींअर चेयरमैन बि चेंज थियो आहे। ज़बरदस्त ॻाल्हि कई, ऐं चेयरमैन जे चेंज थियण सां एॾियूं वॾियूं चेंजिंग्स आयूं त मिसबाह उल हक़ हेड कोच उहो पंहिंजे उहिदे खां हटी वियो, वकार यूनिस बॉलिंग कोच हो उहो पंहिंजे उहिदे खां हटी वियो, चेयरमैन पंहिंजी चेयर अञा संभाली न हुई त न्यूज़ीलैंड वापसि वई, इंग्लैंड वापसि वई, पर उन जा जेके मैसेज ईंदा आहिनि न उहे ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि। उहो चवंदा आहिनि त असांखे दुनिया जी पहिरियों नंबर टीम थियणी आहे, जॾहिं असां पहिरियों नंबर टीम थींदासीं त दुनिया खे नज़र ईंदासीं। जीअं हॉकी असांजी पहिरियों नंबर टीम हुई त दुनिया ते रूल कयोसीं, हाणे 18 नंबर ते हॉकी असांखे नज़र न ईंदी आहे, इवन असांखे 11 प्लेयरनि जी नालनि जी बि ख़बर न आहे। त हाणे टीम जो कमु आहे, मैनेजमेंट जो कमु आहे, डोमेस्टिक स्ट्रक्चर में तव्हां बहितरीनु सेटअप आणियो जीअं तव्हांजा प्लेयर्स दुनिया जी टीमुनि खे उन्हनि जे मैदाननि ते हाराइनि, ऐं नौजवान असांजा इन में कैपेबल आहिनि। मेरिट ते सिलेक्शन थिए, को बि आउटपुट पॉलिटिकल न हुजे, ऐं PCB चेयरमैन खे वॾी बेक आहे इमरान खान जी जो 92 जो वर्ल्ड कप हो आख़िरी जेकी कैच हुई उहा पॉल एलिंगवर्थ हुयो, इंग्लैंड जो बैट्समैन, उनजी रमीज़ राजा ई कैच वरिती। त रमीज़ राजा हिकु त एक्सपर्ट रहियो आहे, कमेंटेटर रहियो आहे, पाण टेस्ट क्रिकेटर रहियो आहे, वनडे खेॾी आहे, उनजो भाउ वॾो पाकिस्तान खेॾियो हुयो, त ही नोज़ सॼी दुनिया जी क्रिकेटिंग कैरियर, ग्राउंड, सिलेक्शन कमेटी, दुनिया जे प्लेयर्स सां हिन जी हाउ नो आहे, त ही सिस्टम खां वाक़िफ़ु आहे। पर हाणे सडनली अहिड़ो प्रेशर अची वियो आहे त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको पाकिस्तान खे मथे आणे सघे थो न उहा तव्हांजी टीम आहे। मुल्तान में T20 शेड्यूल हुई, हाणे उहा पिंडी में कयूं था। पिंडी में मैसेज आहे त भई असांजी सॼी दुनिया जी टीमूं जेके बि आहिनि उहे ॾिसनि था असांजा रांदीगर हिते खेॾनि था, ऐं प्लस में अॼु PM रांदीगरनि सां मिलंदो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कंदो। इहो जेस्टर जेको आहे न इहो तमामु ज़बरदस्त आहे। तव्हांजो वज़ीर आज़म तव्हांजे नौजवान पीढ़ी सां मिले ऐं उन्हनि खे चए त बाबा हाणे करे ॾेखारियो, ऐं हीउ वक़्तु आहे। ऐं PCB चेयरमैन अचण सां पघारुनि में 1-1 लख रुपयो वधाए ॾिनो छोकिरनि खे, त भई तव्हांखे पर मंथ एतिरा मिलंदा। डोमेस्टिक में, इंटरनेशनल लेवल ते त लखनि में कॉन्ट्रैक्ट आहे, सेंट्रल कॉन्ट्रैक्ट, पर डोमेस्टिक जेको खेॾंदो A+ कैटेगरी वारो 5-6 महीननि में उनखे 2.5 लख रुपया मिलनि था।
त इहो इनपुट मिले थो तव्हांखे सही। त तव्हां परफॉर्म कयो, परफॉर्म सही। कंदो त तव्हांखे अॻिते बि पैसा ज़ाहिरी मिलंदा। ॻाल्हि आहे परफॉर्मेंस न हूंदी त कीअं जेको आहे अॻिते खेॾी सघंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तानी टीम हिकिड़ो त माशाल्लाह टैलेंटेड छोकिरा आहिनि ॾाढा, ऐं हर कंहिंखे क्रिकेट जो शौक़ु बि आहे, नया नया छोकिरा अचनि था, इन थियनि था। ऐं उन खां अलावा सॼी दुनिया में हिकिड़ो ख़ौफ़ बि हूंदो आहे त भई पाकिस्तानी बॉलिंग में ॾाढा सुठा आहिनि, इहो हिकिड़ो ख़ौफ़ बि हूंदो खौफ़ बि आहे। हूंदो आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे, असांजी बैटिंग ई नाकाम थींदी आहे, बॉलर त असांखे कामयाबु करे ईंदा आहिनि। सही बॉलर्स आहे, ही जेके आहिनि असांजा मथे उथंदा आहिनि। सही आहे। ऐं उन खां अलावा असांजी टीम खे जेको आहे डिग्रेड बि तमामु घणो कयो वेंदो आहे। छो त उहो पाकिस्तान जी तरफ़ां थो खेॾे। ॾिसो इहा हिकिड़ी पॉलिटिक्स जेकी आहे न उहा इहा ई आहे, जीअं हिन वक़्तु असां जंहिं अंदाज़ सां मां हिकिड़ी ॻाल्हि कई, अमेरिका जे फ़ौजनि खे असां हिते घुरायोसीं, न्यूज़ीलैंड जे फ़ौजनि खे, ऑस्ट्रेलियन जे फ़ौजनि खे हिते रहायोसीं, 10 ॾींहंनि खां पोइ पुरसुकून नमूने सां उन्हनि जे मुल्क मोकिलियोसीं ऐं उते वञी उन्हनि चयो त पाकिस्तान जी महिरबानी जीअं असांखे हिते कयो। त हाणे असां ते जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो आहे त न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड जो बि फ़र्ज़ु हुयो त असांजे शहरनि में क्रिकेट खेॾनि हा, सही। दुनिया जी ॿी टीमूं न अचनि हा, असां वटि इंटरनेशनल क्रिकेट न हुजे हा, त पोइ रीज़न ठहे पोइ त भई हिते नथा खेॾी सघूं। जॾहिं हर शइ स्मूथली हले थी, 4 ॾींहंनि खां तव्हां रहिया पिया आहियो, खाओ पीओ था, बिरयानी खाओ था, ब्रिटिश हाई कमिश्नर क्रिस्टन टर्नर मरगिला हिल्स ते वॉक थो करे। पाकिस्तान जो दिल वॾो आहे न, हो वेलकम कंदो आहे। ऐं कयो आहे, बिल्कुलु ॾाढी सुठी कई आहे। असां इंडियन गवर्नमेंट खे उते खेॾण लाइ वेलकम कयो आहे, बल्कि दुनिया जी कंहिं बि जाइ ते खेॾण लाइ वेलकम कयो आहे। पर हाणे T20 वर्ल्ड कप शेड्यूल आहे नेक्स्ट मंथ में, इंडिया सां बि मैच आहे, न्यूज़ीलैंड सां बि मैच आहे। त अॻ में असांजो रिवायती हरीफ़ रुॻो इंडिया हुयो, हाणे भई न्यूज़ीलैंड बि आहे, इंग्लैंड बि आहे। त तव्हां हाणे हिन रिवायती हरीफ़नि खे शिकस्त ॾेई साबित कयो त वी आर द बेस्ट, उन खां पोइ तव्हांखे उहे माण्हू कंदे हेठि कंदे नज़र ईंदा, तव्हांखे परफॉर्मेंस ॾियणी आहे। बिल्कुलु असांजी दुआ बि आहे त पाकिस्तानी टीम खे अल्लाह साईं वरी सां उन ई पोज़ीशन ते, उन ई इज़त सां सभिनीनि जे साम्हूं आणे, जीअं 92 जो वर्ल्ड कप कोई बि कोन विसारे सघंदो। उहो अॼु ॾींहं ताईं हर हिक जे ज़हननि ते आहे। त हाणे बि असांजी इहा ई दुआ आहे त वरी उहो टाइम वापसि अचे ऐं वरी पाकिस्तान जो मान मथे थिए क्रिकेट में। छो त तमामु घणी ज़्यादती थी रही आहे, तमामु घणियूं शयूं हर कंहिंखे ॿुधण में ईंदियूं आहिनि, हर तरफ़ न जेको आहे चवंदा आहिनि पाकिस्तानी अहिड़ा पाकिस्तानी अहिड़ा, पर न, पाकिस्तानियुनि जहिड़ो कोई बि नथो थी सघे सॼी दुनिया में, न सिंधनि जहिड़ो कोई थी सघे थो। सिंध सलामत त पाकिस्तान सलामत। असांखे फ़ख़्रु आहे हिकिड़ो त असां पाकिस्तानी आहियूं अल्हम्दुलिल्लाह, असां मुसलमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह, ॿियो त असां सिंधी आहियूं अल्हम्दुलिल्लाह सां। सो असांजो मुक़ाबिलो सॼी दुनिया में कोई बि नथो करे सघे। थैंक यू सो मच, तव्हां आया, थोड़ी कचेरी थी तव्हां सां, पर ॾाढो मज़ो आयो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त मोटरसाइकिल तेज़ न हलायो ऐं पंहिंजो ख़्यालु कयो, छो जो तव्हांजे पोयां तव्हांजी फैमिली आहे, तव्हांजा भेण भाइर आहिनि, अम्मा आहे, बाबा आहे, त रिस्पॉन्सिबिलिटी जो मुज़ाहिरो कयो ऐं ईअं फील कयो। मां क्रिकेट में मिसाल ॾींदो आहियां, जॾहिं बैटिंग ते वञो त सम्झो त का टीम न आहे, मां अकेलो ई सॼी टीम खे खटाईंदुमि। अहिड़ी तरह सां जेको मोटरसाइकिल हलाए थो उहो बि इहो ई सम्झे त मूंखे सॼे घर जो ख़्यालु करिणो आहे, जॾहिं मां सही हूंदुमि त सॼो घर सही हूंदो। एग्जैक्टली। थैंक यू सो मच। थैंक यू शोभी भाई, आपने भी बहुत अच्छे अच्छे गाने सुनाए और बहुत अच्छा म्यूजिक प्ले करते हैं आप हमेशा से। अल्लाह आपको खुश रखे। थैंक यू सो मच जी व्यूवर्स। त वेंदे वेंदे शोभी भाई का गानो ज़रूरु ॿुधंदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त, इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो, पंहिंजे प्यारनि जो, पंहिंजे ॿारनि जो स्पेशली तमामु घणो ख़्यालु रखो। तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी शोभी भाई। अल्ले अल्ले मुंहिंजा मारुअड़ा, मुंहिंजा जोगियड़ा, मुंहिंजा साखियड़ा, मारुड़ा मिठुड़ शा मोहिजा, मारुड़ा सांगियड़ा मोहिजा। अल्ले 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 मुंहिंजा मारुअड़ा, अल्ले अल्ले मुंहिंजा जोगियड़ा, अल्ले अल्ले मुंहिंजा मारुअड़ा।
जोगी आया मुन सुजाता, सांगी आया मुन सुजाता। जोगी आया मुन सुजाता, सांझी आया मुन, जोगी आया मुन सुजाता, सांझी आया मुन सुजाता। कायल दिल के गाए व्या अल्ले अल्ले, मुझा मारू अड़ा मुझा जोगी अड़ा। किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले, नहीं भजदा अली वाला, सोना लगदा अली वाला, सोना लगदा अली वाला, प्यारा लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साईं जिस दम हांडियां दे विच पाया, तीवर बदले लाल सकी दे जो शहबाज नू आया। बोतला किते तू, बोतला किते तू, हुण आजा आजा आजा, नहीं भजदा अली वाला, प्यारा लगदा अली वाला, सोना लगदा अली वाला, प्यारा लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला।